साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जो बादशाह तमामु सुठो माण्हू भलो माण्हू पंहिंजी राज भाग जी ख़िदमत करण वारो माण्हू हुजे। बादशाह खे को पुटु न हुजे पर हिकु न्याणी हुजे, हिकु शहज़ादी हुजे। पुट जो औलाद बादशाह खे न हुजे, न्याणी हुजे। सो हिकु चकर बादशाह वॾी ख़ैरात कई ऐं सभिनी राज भाग माण्हुनि सभिनी खे घुरायो ऐं सभिनी खे उहा ख़ैरात खाराई। सभई माण्हू ख़ैरात खाइण लॻा ऐं चवण लॻा त बादशाह केॾो न भलो माण्हू आहे, केॾो न सुठो माण्हू आहे। बादशाह जी धीउ शहज़ादी ख़ुदा करे वॾी ॼमार थिए इन जी, ऐं जे न बादशाह खे को पुटु मिली वञे त को बादशाह जो वारिस थिए, को बादशाह जी बादशाही संभाले। हाणे इहे माण्हू चवण लॻा त हिते बादशाह तमामु नेक दिलि ऐं सुठो माण्हू हो, ॾाढी माण्हुनि जी ख़िदमत कंदो हो ऐं सभिनी खे ख़ैरात वग़ैरह मानी वग़ैरह खाराए पोइ सभिनी खे थोरा घणा पैसा वग़ैरह सभिनी खे ॾेई ऐं कई रवानो। सभु हलिया आया पंहिंजे पंहिंजे घर। त कुदरत सां हिकु ॾींहुं अची ॾुकार वारी हालति थी वई, पाणी वग़ैरह खुटी वियो, माण्हू वीचारा बुख मरण लॻा, उन्हनि जी आबादी को फ़सुलु वग़ैरह कुझु बि न हुजे, हर शइ हुई जेका सा बि ख़तमु थी वई। हाणे माण्हू वीचारा उञ मरण लॻा, पाणी एतिरो बि न हुजे। हाणे खूह वग़ैरह खोटे उन मज़ा पाणी पीअण जो बंदोबस्तु उन्हनि कयो, पर आबादी वग़ैरह न हुजे, ॾुकार वारी हालति हुजे, मींहं बरसाति बि न हुजे, कुझु बि न हुजे, माण्हू वीचारा बुख मरण लॻा। त हिकु चकर बादशाह दिलि में सोचणु लॻो ऐं चवणु लॻो त हिनी मुंहिंजे राज ऐं भाग ऐं माण्हुनि खे कुझु न कुझु ॾियणु खपे, कुझु न कुझु हिननि जी मदद करणु खपे। आऊं त बादशाह आहियां, मूं वटि अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे, छो न हिननि जी कुझु मदद कई वञे। त हाणे हिते बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो ऐं चवणु लॻो त वज़ीर, आऊं इन्ही माण्हुनि जी मदद करणु चाहियां थो, मुंहिंजे राज जा माण्हू आहिनि, मुंहिंजे ॻोठ जा माण्हू आहिनि ऐं हिननि जी आऊं मदद करणु चाहियां थो ऐं हिननि खे कुझु न कुझु पाण ॾियूं। त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां हिननि सां पुॼी कोन सघंदो, काफ़ी सारा माण्हू आहिनि पंहिंजे राज जा, जाम माण्हू आहिनि, पाण वटि एतिरी मिल्कियत न आहे, एतिरो ख़ज़ानो न आहे जो हिननि खे ॾियूं, जो हिननि जो कुझु जान वग़ैरह हले। पंहिंजो राज तमामु वॾो आहे, पाण पुॼी कोन सघंदासीं जो हिननि खे एतिरी दौलत या एतिरो पैसो ॾिनो वञे। त हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त का ॻाल्हि न आहे, मुंहिंजे ख़ज़ाने मां कुझु बि न वेंदो, असांजे अबनि ॾाॾनि जो जेको ख़ज़ानो फिलाणे हंधि आहे उहो ख़ज़ानो खणी ईंदासीं ऐं उहो ई ख़ज़ानो हिननि में विराईंदासीं। त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां इहा कहिड़ी पिया ॻाल्हि करियो, तव्हांखे ख़बर आहे त उहो ख़ज़ानो पिटिल आहे, का बददुआ हुन मंझि आहे, हुते जेको बि वञे थो सो मरियो वञे, उहो ख़ज़ानो उतां कढणु ॾाढो ॾुखियो आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो पीउ बादशाह उहो बि वियो हो ऐं उहो बि मरी वियो हो, तव्हांखे ख़बर आहे जेको बि वञे थो उन ख़ज़ाने ॾांहुं अव्हांजे अबनि ॾाॾनि जो बिल्कुलु आहे, पर जेको बि वञे थो उते मरियो थो वञे, उहो ख़ज़ानो खणणु को सवलो त कोन्हे। त हिते बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त का ॻाल्हि न आहे, इहो ख़ज़ानो आऊं ज़रूरु खणंदुसि ऐं नेकी जे कम में हलायां थो, ग़रीबनि में विरायां थो, सो लाज़मी इहो ख़ज़ानो मूंखे मिली वेंदो। वज़ीर इनकार करणु लॻो, पर बादशाह मुड़े ई न। इहा ख़बर जॾहिं राज वारनि खे पई, ॻोठ वारनि खे पई त बादशाह असांजी मदद करणु थो चाहे ऐं फिलाणे हंधि हिननि जो ख़ज़ानो पियो आहे अबनि ॾाॾनि जो, उहो ख़ज़ानो खणी असां ग़रीबनि में विराए थो, ऐं उन्हनि खे अची हिकिड़ो खुटको थियो ऐं चवणु लॻा त ईअं बादशाह जे कंदो त बादशाह जी ज़िंदगी खे जान खे ख़तरो आहे, छो त इहो ख़ज़ानो खणणु इन जो पीउ बादशाह बि वियो ऐं पंहिंजी ज़िंदगी विञाए वेही रहियो हो। त हिते माण्हू वीचारा कुझु अफ़सोस बि करणु लॻा त ख़ुदा करे मन ईअं न थिए बादशाह जी ज़िंदगी बची वञे। बादशाह खे दुआऊं ॾियणु लॻा, छो त हुननि जो नेकी जो कमु पियो थियो त हुननि खे कुझु न कुझु सहारो, कुझु टेको थिए मिलियो। हाणे इहा ख़बर अची बादशाह जी ज़ाल राणी खे पई, शहज़ादी खे पई, धीअ खे, त हू बि खुटके में हुजनि त असांजो बादशाह ईअं छो पियो करे। बादशाह आयो, राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांखे ख़बर आहे त उते ख़तरो आहे, उते वञण सां कुझु बि थी सघे थो ऐं तव्हां वञो था उन ख़ज़ाने खे हासिलु करणु, अलाह न ख़ासि कुझु थी पवे मतां त असांजो तोखां सवाइ केरु आहे। शहज़ादी बि चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा साईं तव्हां न वञो उन ख़ज़ाने जी तलाश में, उन ख़ज़ाने खे खणण जे लाइ। त हिते बादशाह चवणु लॻो उन्हनि खे त बाबा तव्हां परेशान न थियो, मूंखे कुझु बि न थींदो, ऐं ग़रीबनि में विरायां थो, मूंखे कुझु बि न थींदो। सो बादशाह शहज़ादी जी बि न ॿुधी ऐं संदसि ज़ाल राणी जी बि न ॿुधी।
बादशाह ॿिए ॾींहुं वज़ीर खे वठी कुझु सिपाही साण गॾु करे ऐं निकिता उन खज़ाने जी तरफ़। हाणे हलंदा फिरंदा हाणे खज़ानो बि कंहिं अहिड़ी जॻह ते हुजे, तमामु पहाड़ी इलाइक़ो हुजे, तमामु मथे ऊची जॻह हुजे, उते खज़ानो हुजे, कंहिं घार में कंहिं गुफ़ा का खंडर हुजे, उन में खज़ानो हुजे ऐं तमामु ऊचाई वारी जॻह हुजे। काफ़ी ॾींहंनि जो सफ़र कंदे तक़रीबन 10-12 ॾींहंनि जो सफ़र हो। उहो सफ़र तय करे बादशाह निकितो पंहिंजे हिसाब सां। उहो सफ़र तय करे ऐं हाणे काफ़ी सारो वेझो ई हो, ऊचाई कुझु हुई त हिते सिपाही थकी पिया। सिपाही चवणु लॻा बादशाह खे, बादशाह सलामत असीं थकी पिया आहियूं, असीं हिते कुझु टाइम आराम था करियूं ऐं पोइ तव्हां ॾांहुं अचूं था। त बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त भले ठीकु आहे, अमीं आराम करियो, पर वज़ीर गॾु हुजे बादशाह सां, वज़ीर न थको हुजे। हाणे वज़ीर ऐं बादशाह ॿई निकिता उन खज़ाने जी तरफ़। हाणे हलंदा सिपाही त थकी पिया, हलंदा अची उन घार वटि, उन गुफ़ा वटि, उन खंडर वटि पुॻा जिते खज़ानो हुजे। हाणे बादशाह ऐं वज़ीर ॿई डरिया उन घार में, उन खंडर में तमामु जाम ऊंधा लॻी पई हुजे। त उतां अंदरां उन घार मज़ा वॾा चमड़ा निकिता, अची बादशाह खे धक वग़ैरह हयूं। बादशाह कुझु ज़ख़्मी थियो, कुझु धक वग़ैरह लॻा, जीअं रत वग़ैरह निकितो। त वज़ीर पुछा करणु लॻो बादशाह खां, त बादशाह सलामत तव्हां सही आहियो? त बादशाह चवणु लॻो त थोरा घणा धक लॻा आहिनि, कुझु ई कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे, लाज़मी पुराणो खंडर आहे, हिन मंझि कई शयूं हूंदियूं। हाणे उहे त अंदरि जीअं विया उन खज़ाने खे खणण जे लाइ ॻोल्हा में, अंदरि जीअं उन खंडर में डरिया वज़ीर ऐं बादशाह ॿई। त हिते राणी ऐं शहज़ादी खुटके में हुजनि ऐं चवनि पियूं त ख़बर न आहे बादशाह जीअं वियो आहे, बादशाह जो न अतो न पतो, अलाह साईं ख़ैरु करे, बादशाह खे कुझु न थिए। त एतिरी देरि में हिकिड़ो हमराह उन ॻोठ जो, उन राज जो डोड़ंदो आयो ऐं घोड़ा कंदो आयो, राणी कंदो आयो। त हिते बादशाह जी ज़ाल राणी ऐं शहज़ादी रड़ियूं ॿुधियूं त चवनि पियूं त ख़बर न आहे केरु आहे जेको अचे पियो, रड़ियूं कंदो पियो अचे। त हाणे उहो हमराह आयो अची राणी वटि, राणी खे चवणु लॻो त राणी साहिबा ज़ुल्म थी वियो, पाण सां कहर थी वियो। त राणी चवणु लॻी त छा थियो आहे, ख़ैरु त आहे जो तूं रड़ियूं पियो करीं, ख़ैरु आहे, छा थियो आहे? त हिते उहो हमराह चवणु लॻो त बादशाह सलामत खज़ाने जे लाइ वियो हो, पर बादशाह मरी वियो ऐं बादशाह जो ॿाहिरि लाश पियो आहे। राणी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, शहज़ादी इहा जॾहिं ॻाल्हि ॿुधी त हुननि जे पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वई ऐं परेशान थी वियूं ऐं चवणु लॻियूं त हीउ छा थी वियो? हाणे राणी ऐं शहज़ादी ॿई डोड़ींदियूं सिधो आयूं ॿाहिरि, ॾिसनि त बादशाह मोह पियो हुजे, वज़ीर बीठो हुजे, पासे में 2 सिपाही बि बीठा हुजनि, 2 टे सिपाही जेके गॾु विया हुआ उहे बि बीठा हुजनि। हाणे राणी ॾिसी, शहज़ादी ॾिसी अची रड़ियूं करणु लॻियूं त हीउ छा थी वियो, असां सां ज़ुल्म थी वियो। असां जॾहिं इनकार बि कयो, बादशाह खे चयो त बादशाह न मुड़ियो, बादशाह नेठि वियो उन खज़ाने खे खणण जे लाइ। उहो खज़ानो बदुआ में हो, को पिटी लाइक़ु हो, उन जी वजह सां बादशाह असांखां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। अची पार कढणु लॻियूं, रोइणु लॻियूं त बादशाह असांखे छॾे वियो। तो हाणे नेठि बादशाह पोइ गुज़ारे वियो, खज़ानो खणणु वियो त खज़ानो न खणी सघियो, बादशाह मरी वियो। हाणे हिते हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं थियो, बादशाह खे त पूरे आया पंहिंजे हिसाब सां, 2-3 ॾींहं थिया। त हाणे राणी हिते पंहिंजे राज जा माण्हू वग़ैरह घुराया। माण्हुनि खे बि ॾाढो अफ़सोस थियो त बादशाह असांखां विछड़ी वियो, बादशाह तमामु सुठो माण्हू हो। राणी हिते पंहिंजी बादशाही जा माण्हू जेके राज भाग जा माण्हू सभु दरबार में घुराया, शहज़ादी बि हुजे, वज़ीर बि हुजे, सिपाही वग़ैरह सभु माण्हू हुजनि, माना सभु माण्हू हुजनि हुते। त हिते राणी चवणु लॻी उन सभिनी माण्हुनि खे त हाणे बादशाह त गुज़ारे वियो, काफ़ी टाइम खां, काफ़ी ॾींहंनि खां ही बादशाह जी सीट ख़ाली पई आहे ऐं हिते हाणे शहज़ादी खे विहारियूं था। शहज़ादी हाणे पंहिंजे पीउ बादशाह जी जॻह ते बादशाही संभालींदी, हलाईंदी। त हिते वज़ीर चवणु लॻो त राणी साहिबा, बादशाह जी सीट शहज़ादी न संभाले सघंदी, शहज़ादी खां बादशाही किथे थी हले? त हिते राजबाग जा माण्हू चवणु लॻा त भले असांखे को एतिराज़ु कोन्हे, बादशाही जॻह ते जेकर शहज़ादी बादशाही संभाले थी, असांखे को एतिराज़ु कोन्हे। त हिते शहज़ादी चवणु लॻी वज़ीर खे, जॾहिं हिन माण्हुनि खे को एतिराज़ु कोन्हे, राजबाग खे को एतिराज़ु कोन्हे, तव्हांखे को एतिराज़ु आहे छा? उमेदु आहे त आउं बादशाह जी बादशाही, मुंहिंजे पीउ बादशाह जी बादशाही हलाए वेंदसि। त वज़ीर चवणु लॻो त न, मूंखे को एतिराज़ु कोन्हे, मूं सोचियो त तव्हां अञा कुझु नंढी सोच, कुझु ज़हन में घटि आयो, तंहिंजे करे सोचियमि त तव्हां खां बादशाही हलंदी न हलंदी। त शहज़ादी चवणु लॻी त का ॻाल्हि न आहे, आउं हलाए वेंदसि बादशाही,
इन में को वॾो मसइलो न आहे, माण्हू ईअं ई आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदो। सो नेठि शहज़ादी पोइ पंहिंजी पीउ बादशाह जी जॻह ते बादशाही संभालणु लॻी। त हाणे ते 2-टे ॾींहं गुज़रिया त उहो वज़ीर ग़ाइबु थी वियो। हाणे शहज़ादी खे को वज़ीर त खपे। शहज़ादी हिकु नौजवान छोकिरो वज़ीर तौरु रखियो। पुराणो वज़ीर बादशाह जो ख़बर न आहे। 3-4 ॾींहं थी विया, 5 ॾींहं थी विया, ग़ाइबु थी वियो। शहज़ादी खे को वज़ीर त खपे। सो शहज़ादी हिकु नौजवान छोकिरो सुठो एतमाद वारो भरोसे वारो वज़ीर मुक़ररु करे रखियईं पाण सां गॾु। त हिकु चकर शहज़ादी उन नए वज़ीर खे चयो त उन छोकिरे खे चयो त ॻाल्हि ॿुध, 3-4 ॾींहं थिया आहिनि, वज़ीर बि ग़ाइबु आहे ऐं हिकिड़ो कमु तव्हांखे चवां थी, उहो तव्हां कमु ज़रूरु कजो। त नौजवान छोकिरो जेको नओं वज़ीर हो उहो चवणु लॻो शहज़ादी खे त जी भले मूंखे ॿुधायो कहिड़ो कमु आहे, छा करिणो आहे। त हिते शहज़ादी चवणु लॻी त तव्हां सोचो मुंहिंजो पीउ बादशाह ख़ज़ानो खणण जे लाइ वियो, गॾु वज़ीर बि वियो, गॾु सिपाही बि विया ऐं मुंहिंजे पीउ बादशाह जी मौत थी वई, उहो मरी वियो ऐं वज़ीर खे कुझु बि न थियो, सिपाहियुनि खे कुझु बि न थियो। इन में को न को राज़ आहे। हाणे इहो राज़ जी ख़बर पवे, वञी पुछा गछा कर पंहिंजे हिसाब सां इन राज़ खे खोलणो आहे त छा मसइलो आहे। त हाणे उहो नओं वज़ीर, उहो नओं छोकिरो चवणु लॻो शहज़ादी खे त भले ठीकु आहे, आउं पंहिंजे हिसाब सां पुछा गछा करे ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। हाणे हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं गुज़रिया त उहो छोकिरो जेको वज़ीर नओं हुजे उहो उन 3 सिपाहियुनि खे वठी अची शहज़ादी वटि हाज़िर थियो ऐं शहज़ादी खे चवणु लॻो त तव्हांजे पीउ बादशाह सां गॾु ही सिपाही विया हुआ, हिन सिपाहियुनि खां पुछा करियो। त शहज़ादी पुछा करणु लॻी उन सिपाहियुनि खां। त सिपाही चवणु लॻा त शहज़ादी खे त असीं बादशाह सां गॾु बिल्कुलु विया हुआसीं, पर असीं वाट ते थकी पिया हुआसीं। असां बादशाह खे चयो त असीं कुझु टाइम आराम करियूं था ऐं पोइ अचूं था, ऐं पोइ असीं आराम करणु लॻासीं। वज़ीर ऐं तव्हांजो पीउ बादशाह उहे ॿई विया हुआ ऐं जॾहिं असीं वरी उते पुॻासीं, थकी पियासीं, आराम वग़ैरह करे असीं पुॻासीं त वज़ीर अंदरां आयो, उन घार मञा, उन खंडर मञा जिते ख़ज़ानो हो, उतां बादशाह खे खणी कुल्हे ते उनजो लाश खणी ऐं ॿाहिरि आयो। बसि असांखे एतिरी ख़बर आहे। त हिते शहज़ादी उन सिपाहियुनि खे इजाज़त ॾिनी ऐं मोकल ॾिनी ऐं चवणु लॻी त तव्हां भले हलिया वञो। हाणे शहज़ादी चवणु लॻी उन छोकिरे खे, उन नए वज़ीर खे चवणु लॻी त पाण हलंदासीं सुभाणे इन ख़ज़ाने में, ॾिसंदासीं उन घार में जिते ख़ज़ानो आहे, ॾिसंदासीं त छा मसइलो आहे, ख़बर त पवे। ऐं 2-टे ॾींहं थी विया आहिनि, वज़ीर बि ग़ाइबु आहे। हाणे ॿिए ॾींहुं उहा शहज़ादी, उहो नओं वज़ीर सिधो आया उन ख़ज़ाने जी तरफ़ जिते ख़ज़ानो हुजे, जिते घार हुजे, जिते खंडर हुजे। हाणे सिधो डरिया उन खंडर में, उन घार में जिते ख़ज़ानो हुजे। छा ॾिसनि त उते वज़ीर ख़ज़ाने वटि वेठो हुजे, काफ़ी सारो ख़ज़ाने जूं पेतियूं वग़ैरह भरियूं पियूं हुजनि, जाम सारो ख़ज़ानो हुजे, वज़ीर उते बीठो हुजे। शहज़ादी जॾहिं ॾिठो उन वज़ीर खे ऐं ॾिठो ख़ज़ानो, त शहज़ादी खे कावड़ चढ़ी वई। शहज़ादी चवणु लॻी वज़ीर खे त वज़ीर तूं हिते ही ख़ज़ानो, छा मसइलो आहे हिते। त हिते वज़ीर चवणु लॻो त कुझु बि न आहे, ही ख़ज़ानो मुंहिंजो आहे, हिन ख़ज़ाने ते आऊं तव्हांखे हथु लाइण बि कोन ॾींदुसि, ही ख़ज़ानो मुंहिंजो आहे, कंहिंजो बि कोन्हे। त हाणे हिते शहज़ादी सम्झी वई त सभु चाल हिन वज़ीर जी आहे। त शहज़ादी चवणु लॻी वज़ीर खे त तूं ई मुंहिंजे पीउ जो क़ातिल आहीं, हिन ख़ज़ाने जे करे तो मुंहिंजे पीउ खे मारियो आहे। त वज़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु, ही ख़ज़ानो मुंहिंजो आहे, हिन ख़ज़ाने खे हासिलु करण जे लाइ मूं तव्हांजे पीउ खे बि मारे छॾियो आहे, हाणे आउं तोखे बि मारे छॾींदुसि। त हिते वज़ीर तलवार कढी ऐं शहज़ादी ते वार करण वारो हो। त हिते जेको नओं वज़ीर हो, छोकिरो, उन वटि तलवार हुई, उन अची उन वज़ीर खे कुझु अधु ज़ख़्मी करे छॾियो। हाणे हिते वज़ीर माफ़ी वठणु लॻो त शहज़ादी चवणु लॻी त तोखे हरगिज़ माफ़ु न कंदसि, तो मुंहिंजे पीउ बादशाह खे मारियो आहे। त हाणे शहज़ादी कुझु सिपाही वग़ैरह घुराया, सिपाही आया ऐं उहो ख़ज़ानो वग़ैरह बि खयो ऐं उन वज़ीर खे बि उतां झले सिधो खणी आया महल में। ऐं पोइ अची राजबाग जा माण्हू सभु अची दरबार में गॾु थिया, उहो ख़ज़ानो बि उते मौजूदु हुजे ऐं उते वज़ीर बि हुजे। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन वज़ीर खे त तो ईअं छो कयो, तो मुंहिंजे पीउ बादशाह खे छो मारियो, सॼी हक़ीक़त, सॼी ॻाल्हि करे ॿुधा। त हिते वज़ीर चवणु लॻो शहज़ादी खे त मूंखे माफ़ु कर, आउं लालच में अची वियोसि, हिन ख़ज़ाने जी लालच में अची वियोसि ऐं लालची थी वियोसि, ऐं इन ॻाल्हि जे बारे में मूंखे मुंहिंजे पीउ ॿुधायो हो। तव्हांजे जेके पीउ जो पीउ हो, उनखे बि मुंहिंजे पीउ मारियो हो ऐं उहो बि ईअं कोन मोह हो। जॾहिं तुंहिंजे पीउ जो पीउ हो ऐं उते वज़ीर मुंहिंजो पीउ हो,
सो ॿई विया हुआ खज़ाने जे लाइ ऐं मुंहिंजे पीउ बि लालच कई ऐं मुंहिंजे पीउ तुंहिंजे ॾाॾे खे तुंहिंजे पीउ जे पीउ खे मारे छॾियो हो इन खज़ाने जी लालच में। ऐं पोइ मूंखे ॿुधायोसि ऐं पोइ मुंहिंजे दिलि में बि इहा लालच अची वई ऐं तव्हांजे पीउ खे मूं मारियो इन खज़ाने जी लालच में। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर सभिनि खे पहुची वई, सभिनि राजबाग़ माण्हुनि खे पहुची वई, राणी खे पहुची वई। त शहज़ादी चवणु लॻी त तूं असांजो वज़ीर वे, असांजो तो ते भरोसो, तव्हांजे पीउ बि ईअं कयो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तूं मुंहिंजो पुटु आहीं, तो बि ईअं कयो, लालची थी वएं, लालच में अची वएं ऐं तो हिन खज़ाने जे चकर में हिन लालच में अची तो मुंहिंजे पीउ बादशाह खे मारे छॾियो। मुंहिंजो पीउ बादशाह केॾो न सुठो माण्हू हो, सभिनि जी मदद कंदो हो। त हाणे हिते वज़ीर चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, आईंदा अहिड़ो कुझु बि न थींदो। त हिते शहज़ादी चवणु लॻी त हाणे माफ़ी हरगिज़ न मिलंदी ऐं सिपाहियुनि खे चवणु लॻी त वञो हिन खे उमिरि क़ैद जे लाइ जेल में हणी छॾियो। हाणे सिपाही आया उन वज़ीर खे उमिरि क़ैद लाइ उन जेल में हणी छॾियो, क़ाबू करे छॾियो। हाणे उहो खज़ानो जेको हुतां खणी आई शहज़ादी, त शहज़ादी राजबाग़ जा माण्हू सभु उते काफ़ी सारा गॾु हुआ। त शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजे पीउ जो ख़्वाबु हो त हीउ खज़ानो तव्हां में विराइजे, सो खज़ानो आऊं हुतां खणी आई आहियां। हाणे हीउ खज़ानो तव्हां सभिनि खे आऊं ॾियां थी ऐं सभिनि खे विरायो ॾियां थी त वञी खणो। पोइ शहज़ादी उहो खज़ानो सभिनि ग़रीबनि में विराए ॾिनो ऐं पोइ ग़रीब वीचारा कुझु सुखिया कुझु सवला थी विया ऐं काफ़ी टाइम खां पोइ ॾुकार बि ख़तमु थी वियो, बरसाति बि अची वई, पाणी वग़ैरह जाम थी वियो ऐं शहज़ादी पोइ सुठे नमूने सां पंहिंजे पीउ जी बादशाही हलाइणु लॻी सुठे नमूने सां। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।